ओम शांति। अॼु ॾींहुं मुरली तारीख़ 9/1/2025। मिठा मिठा बाप दर चवंदा मीठे मीठे ॿार तव्हांखे विक्रमनि जी सज़ा सां मुक्त थियण जो पुरुषार्थ करिणो आहे। हिन अंतिम जन्म में सभु हिसाब किताब चुकतो करे पावन ठहिणो। प्रश्न: धोखेबाज़ माया कहिड़ी प्रतिज्ञा तोड़ाइण जी कोशिशि कंदी आहे? तव्हां प्रतिज्ञा कई आहे कि कोई देहदारी सां दिलि न लॻाईंदासीं। आत्मा चवंदी आहे असां हिकु बाप खे यादि कंदासीं, पंहिंजी देह खे बि यादि न कंदासीं। बाप देह सहित सभिनि जो संन्यास कराईंदा आहिनि, परंतु माया ये प्रतिज्ञा तोड़वाईंदी आहे। देह में लगाव थी वेंदो आहे। जो प्रतिज्ञा तोड़दा आहिनि उन्हनि खे सजायूं बि ॾाढियूं खाइणियूं पवंदियूं आहिनि, है न। जो प्रतिज्ञा तोड़दा आहिनि, ॿिए कंहिंसां दिलि लॻाईंदा आहिनि त उनखे सज़ा ॾाढी खाइणी पवंदी आहे। गीता तव्हां ही माता पिता, तव्हां ही सखा बंधु। ओम शांति। ऊच ते ऊच भगवान जी महिमा बि कई ऐं पोइ ग्लानी बि कई। हाणे ऊच ते ऊच बाप ख़ुदि अची करे परिचय ॾींदा आहिनि ऐं पोइ जॾहिं रावण राज्य शुरू थींदो आहे त पंहिंजी ऊचाई बि ॾेखारींदा आहिनि। भक्ति मार्ग में भक्तनि जो बि राज्य आहे न, हिन करे चइबो आहे रावण राज्य। उहो राम राज्य, उहो रावण राज्य। बाबा चवंदा आहिनि ॾिसो असांखे बाबा जो परिचय मिलियो ऐं पोइ जॾहिं रावण राज्य शुरू थींदो आहे त पंहिंजी ऊचाई बि ॾेखारींदा आहिनि। भक्ति मार्ग में भक्ति जो ही राज्य, इन करे रावण राज्य चइबो आहे। उहो राम राज्य, ये रावण राज्य। राम और रावण जी भेंट कबी आहे। बाक़ी उहो राम त त्रेता जो राजा थियो, उन जे लाइ न चईंदासीं रावण जो अधु कल्प राज्य आहे। ईअं न कि राम अधु कल्प जो राजा आहे, न, इहे डिटेल में सम्झण जी ॻाल्हियूं आहिनि। बाक़ी उहो त बिल्कुलु सहज ॻाल्हियूं सम्झण जी आहिनि। असां सभु भाउ आहियूं। असां सभिनि जो हिकु बाप निराकार। बाप खे मालूम आहे हिन समय असांजा सभु ॿार रावण जी जेल में आहिनि, कामचिता ते वेही सभु कारा थी विया आहिनि। हाणे बाप ॼाणंदा आहिनि आत्मा में ई सॼी नॉलेज आहे। इन में बि सभिनि खां जास्ती महत्व ॾियणो खपे आत्मा ऐं परमात्मा खे ॼाणण जो। नंढी सी आत्मा में केतिरो पार्ट नूंदल आहे न, जो वॼाईंदी रहंदी आहे। देह अभिमान में अची करे पार्ट वॼाईंदी आहे त स्वधर्म खे भुलिजी वेंदी आहे। हाणे बाप अची करे आत्म अभिमानी ठाहींदा आहिनि, छो जी आत्मा ई चवंदी आहे असां पावन ठहूं। त बाप चवंदा आहिनि मामेकम यादि करो। आत्मा पुकारदी आहे हे परम पिता परमात्मा पतित पावन, असां आत्मायूं पतित थी विया आहियूं, असांखे अची करे पावन ठाहियो। संस्कार त सभु आत्मा में ई हूंदा आहिनि। आत्मा साफ़ चवंदी आहे कि असां पतित ठहिया आहियूं। पतित उनखे चइबो आहे जो विकार में वेंदा आहिनि। मनुष्य पतित मनुष्य पावन निर्विकारी देवी देवताउनि जे अॻियां वञी करे मंदिरनि में उन्हनि जी महिमा ॻाईंदा आहिनि। बाप सम्झाईंदा आहिनि ॿार तव्हां ही पूज्य देवता हुयो। 84 जन्म वठंदे वठंदे हाणे हेठि उतरणो ई आहे। इहे खेल ई पतित खां पावन, पावन खां पतित थियण जो आहे। सॼो ज्ञान बाप अची करे इशारे में सम्झाईंदा आहिनि। बाबा अची करे असांखे सॼो ज्ञान अची करे हिकु इशारे में सम्झाईंदा आहिनि। हाणे सभिनि जो अंतिम जन्म, सभिनि जो हिसाब किताब चुकतो करे वञिणो। सॼो ज्ञान बाप अची करे असां सभिनि खे इशारे में सम्झाईंदा आहिनि। हाणे सभिनि जो अंतिम जन्म आहे, सभिनि जो हिसाब किताब चुकतो करे सभिनि खे वञिणो आहे। बाबा साक्षात्कार कराईंदा आहिनि। पतित खे पंहिंजे विक्रमनि जो दंड ज़रूरु भोगणो पए। त बाबा चवनि था कि जो माण्हुनि खे अंत में दुख जी पीड़ा थींदी आहे न, त उन समय उन्हनि खे साक्षात्कार थींदो आहे। पिछाड़ी जो कोई जन्म ॾेई करे ई सज़ा ॾींदा, मनुष्य तन में ई सज़ा खाईंदा न, इन करे शरीर ज़रूरु धारण करिणो पए। आत्मा फील कंदी आहे असां सज़ा भोगूं था। जीअं काशी कलवट खाइण समय दंड
भोगदा आहिनि कि उहे पापनि जो साक्षात्कार थींदो आहे। तॾहिं त चईंदा आहिनि क्षमा करो भॻवानु, असां पोइ ईअं न कंदासीं। इहे सभु साक्षात्कार सां ई क्षमा मांगदा आहिनि, फील कंदा आहिनि, दुख भोगदा आहिनि। सभिनि खां जास्ती महत्व आहे आत्मा ऐं परमात्मा जो। आत्मा ई 84 जन्मनि जो पाठ वॼाईंदी आहे, त आत्मा सभिनि खां पावरफुल थी न। सॼे वर्ल्ड ड्रामा में महत्व आत्मा ऐं परमात्मा जो ई आहे, जेके ॿियो कोई न ॼाणंदा आहिनि। हिकु बि मनुष्य न ॼाणंदा आहिनि कि आत्मा छा आहे, परमात्मा छा आहे। ड्रामा अनुसार इहो बि थियणो आहे त ॿारनि खे बि ज्ञान आहे कि इहा कोई नई ॻाल्हि न आहे, कल्प पहिरियों बि इहा हलियो हुयो। चईंदा आहिनि न ज्ञान भक्ति वैराग्य, परंतु अर्थ न सम्झंदा आहिनि। बाबा इन साधु आदि जो संग ॾाढो कयो अथई, सिर्फ़ु नाम न वठंदा आहिनि। हाणे तव्हां ॿार सुठी रीति ॼाणंदा आहियो, असां पुराणी दुनिया सां नई दुनिया में वञूं था, त पुराणी दुनिया सां ज़रूरु वैराग्य अचिणो खपे न। इन सां छा दिलि लॻाइणी? तव्हां प्रतिज्ञा कई कोई बि देहदारी सां दिलि न लॻाईंदासीं। आत्मा चईंदी आहे असां हिकु बाप खे ई यादि कंदा आहियूं, पंहिंजी देह खे बि यादि न कंदा आहियूं। बाप देह सहित सभिनि जो संन्यास कराईंदा आहिनि, पोइ ॿियनि जी देह में असां लॻाव छो रखूं? कोई सां लॻाव हूंदो आहे त हुनजी यादि ईंदी आहे, पोइ ईश्वर यादि न अची सघे। प्रतिज्ञा तोड़दा आहिनि त सज़ा बि ॾाढी खाइणी पवंदी आहे, पद बि भ्रष्ट थी वेंदो आहे। इन करे जेतिरो थी सघे बाप खे यादि करिणो आहे। माया त ॾाढी धोखेबाज़ आहे, कोई बि हालति में माया सां पंहिंजे खे बचाइणो आहे। देह अभिमान जी ॾाढी कड़ी बीमारी आहे, है न। कंहिं बि रीति सां असांखे माया सां ख़ुदि खे बचाइणो आहे। बाप चईंदा आहिनि हाणे देही अभिमानी ठहो, बाप खे यादि करो त देह अभिमान जी बीमारी छुटिजी वेंदी। सॼो ॾींहुं देह अभिमान में रहंदा आहियूं, बाप खे यादि ॾाढो मुश्किल कंदा आहिनि। ॿारनि बाबा सम्झायो आहे हथु काॾे दिलि याॾे, जीअं आशिक़ माशूक धंधो आदि कंदे बि पंहिंजे माशूक खे यादि कंदा रहंदा आहिनि। हाणे तव्हां आत्माउनि खे परमात्मा सां प्रीत रखणी आहे त उन्हनि खे ई यादि करिणो आहे। तव्हांजी एम ऑब्जेक्ट इहा आहे कि असांखे देवी देवता ठहिणो आहे, उनजे लाइ पुरुषार्थ करिणो आहे। माया दुख त ज़रूरु ॾींदी, पंहिंजे खे हुन सां छुड़ाइणो आहे, न त फसी मरदासीं, पोइ ग्लानी बि थींदी, नुक़सान बि ॾाढो थींदो आहे। तव्हां ॿार ॼाणंदा आहियो असां आत्मा बिंदी, असांजो बाप बि बीज रूप नॉलेजफुल आहे। इहे वंडरफुल ॻाल्हियूं आहिनि। आत्मा छा आहे, उन में कीअं अविनाशी पार्ट भरियलु आहे, इन इहे ॻाल्हियुनि खे सुठा ॿार बि पूरी तरह न सम्झंदा आहिनि। पंहिंजे खे यथार्थ रीति आत्मा सम्झे, बाप खे बि बिंदी मिसल समझ यादि करे, उहो ज्ञान जो सागर बीज रूप आहे, प्रेम जो सागर, शांति जो सागर, सर्व शक्तियुनि जो सागर, सर्व गुण सर्व ज्ञान जो सागर आहे। इहे सम्झी ॾाढो मुश्किल यादि कंदा आहिनि, मोटे ख़्यालात सां न, इन में महीन बुद्धि सां कमु वठिणो खपे। अरे मुंहिंजो बाबा सर्व शक्तियुनि जो सागर आहे, त मूंखे इन ॻाल्हि खे सहन करण में कीअं मुश्किलात थी सघंदी आहे? मां त सर्वशक्तिवान जी संतान आहियां। त हीअं सम्झी करे यादि करिणो आहे। जो मोटी रीति त बाबा चईंदा आहिनि कि ईअं महीन बुद्धि सां कमु वठिणो खपे। असां आत्मा, असांजो बाप आयो आहे, उहो बीज रूप नॉलेजफुल आहे, असांखे नॉलेज ॿुधाइनि था। धारणा बि मुंहिंजो छोटी सी आत्मा में थींदी आहे। ईअं ॾाढा आहिनि जो मोटी रीति सिर्फ़ु चई ॾींदा आहिनि आत्मा परमात्मा, लेकिन यथार्थ रीति बुद्धि में न ईंदो आहे। न सां त मोटी रीति यादि करण बि ठीकु आहे, परंतु उहो यथार्थ रास यादि जास्ती फलदायक आहे, है न। यथार्थ यादि जास्ती फलदायक आहे, उहो एतिरो उच्च पद पाए न सघंदा। इन में ॾाढी महिनत आहे कि उहो असांजो बाबा आहे, उहे असांजा टीचर आहिनि, उहे असांजा सतगुरू आहिनि, उहे असांजा फ्रेंड आहिनि, उहे असांजा डॉक्टर आहिनि, उहे असांजो साजन आहे।
त हिन रीति संबंध सां ऐं बाबा जे गुणनि सां, बाबा जी शक्तियुनि में शक्तियूं छा छा आहिनि, बाबा असांखे छा छा चयो अथई, त हिन रीति यादि करणु मतिलबु महीन बुद्धि सां यादि करो। मां आत्मा नंढी सी बिंदी, बाबा बि एतिरी नंढी बिंदी, उन्हनि में सॼो ज्ञान आहे। इहे बि हिते तव्हां वेठा आहियो त कुझु बुद्धि में ईंदो आहे, लेकिन हलंदे फिरदे उहो चिंतन रहे सो न, भुलिजी वेंदा आहिनि। सॼो ॾींहुं उहो चिंतन रहे, इहा सची सची यादि आहे। कोई सच ॿुधाईंदा न आहिनि कि असां कीअं यादि कंदा आहियूं। चाट भल भेजंदा आहिनि, परंतु ईअं न लिखंदा आहिनि कि ईअं पंहिंजे खे बिंदी सम्झी ऐं बाप खे बि बिंदी सम्झी यादि कंदा आहियूं, है न। ईअं न लिखी मोकिलींदा आहिनि कि असां पंहिंजे खे बिंदी सम्झी बाप खे बि बिंदी सम्झी यादि कंदा आहियूं। सचाई सां पूरो लिखंदा न आहिनि। भल ॾाढा सुठी सुठी मुरली हलाईंदा आहिनि, परंतु योग ॾाढो घटि आहे, देह अभिमान ॾाढो आहे। हिन गुप्त ॻाल्हि खे पूरो सम्झंदा न आहिनि, सिमरन न कंदा आहिनि। यादि सां ई पावन ठहिणो आहे, है न। देह अभिमान में ॾाढो ईंदा आहिनि, दुनियावी ॻाल्हियुनि में, हेॾा होॾा जी ॻाल्हियुनि में। गुप्त बाप खे पूरी रीति सम्झंदा न आहिनि, सिमरन न कंदा आहिनि। यादि सां ई पावन ठहिणो आहे। पहिरियों त कर्मातीत अवस्था खपे न, उहो ई उच्च पद पाए सघंदा। बाक़ी मुरली वॼाइण वारा त ढेर आहिनि, लेकिन बाबा ॼाणंदा आहिनि योग में रही न सघनि। विश्व जो मालिक ठहिणु कोई मासी जो घर थोरी आहे। उहो अल्पकाल जे मर्तबे पाइण लाइ बि केतिरो पढ़ंदा आहिनि। सोर्स ऑफ इनकम हाणे थी न, अॻियां थोरी बैरिस्टर आदि एतिरो कमाईंदा हुया, हाणे केतिरी कमाई थी वई आहे। ॿारनि खे पंहिंजो कल्याण जे लाइ हिकु त पंहिंजे खे आत्मा सम्झी यथार्थ रीति बाप खे यादि करिणो ऐं त्रिमूर्ति शिव जो परिचय ॿियनि खे बि ॾियणो। सिर्फ़ु शिव चइण सां न सम्झंदा, त्रिमूर्ति त ज़रूरु खपे। मुख्य आहे ई ॿ चित्र, त्रिमूर्ति ऐं जाड़। सीढ़ी में भी जाड़ में जास्ती नॉलेज आहे, है न। सीढ़ी में भी, सीढ़ी खां भी झाड़ में जास्ती नॉलेज आहे। सीढ़ी छो जी झाड़ में सभु धर्म अची विया न, सीढ़ी में त हिकु धर्म जो ई कीअं उतरती कला आहे ईअं ॾेखारींदा आहिनि। इहे चित्र त सभिनि वटि हुजणा खपनि। हिकु तरफ़ त्रिमूर्ति गोलो, ॿी तरफ़ झाड़। इहे पांडव सेना जो फ्लैग झंडो हुजणो खपे। ड्रामा ऐं झाड़ जी नॉलेज बि बाप ॾींदा आहिनि। लक्ष्मी नारायण विष्णु आदि केरु आहिनि, इहे कोई सम्झंदा न आहिनि। महालक्ष्मी जी पूजा कंदा आहिनि, सम्झंदा आहिनि लक्ष्मी ईंदी। हाणे लक्ष्मी खे धन किथां ईंदो। 4 भुजा वारा 8 भुजा वारा केतिरा चित्र ठाहिया आहिनि, सम्झंदा कुझु न आहिनि। 8-10 भुजा वारो कोई मनुष्य त हूंदो न आहे न, जंहिंखे जो आयो ॿुधाईंदा रहंदा आहिनि, बसि हलियो पियो। कोई मत ॾिनी कि हनुमान जी पूजा करो, बसि हली वेंदा आहिनि पूजा करणु। ॾेखारींदा आहिनि संजीवनी बूटी खणी आयो, उन जो बि अर्थ तव्हां ॿार सम्झंदा आहियो। ॾेखारींदा आहिनि संजीवनी बूटी खणी आयो, उन जो बि अर्थ था सम्झाए। संजीवनी बूटी त मनमना भव आहे न, वीचार कबो आहे न। जेसि ताईं ब्रह्मण न ठहे, बाप जो परिचय न मिले, तेसि ताईं वर्थ नॉट अ पेनी। जीअं हनुमान संजीवनी बूटी खणी आयो, ॾिसो ब्रह्मा बाबा जे शरीर में बि शिव बाबा आया न, त ब्रह्मा बाबा जे मुख सां सभिनि खे मनमना भव जी संजीवनी बूटी भले शिव बाबा ॾिनई, लेकिन ॾिनई त ब्रह्मा बाबा द्वारा न, त ब्रह्मा बाबा खे बि महावीर चईंदा आहियूं न, है न। ब्रह्मा बाबा खे बि महावीर न, हर विशेषता आहे। त जॾहिं बाबा असांखे चईंदा आहिनि कि तव्हां ही हनुमान आहियो, तव्हां ही गणेश आहियो, मतिलबु महावीरता जो गुण, विघ्न विनाशक जो गुण त सभिनि खां पहिरियों त ब्रह्मा बाबा आया न। त वीचार कबो आहे, जेसि ताईं ब्रह्मण न ठहिया, बाप जो परिचय न मिले, तेसि ताईं वर्थ नॉट अ पेनी।
मर्तबो जो मनुष्य जो केतिरो मर्तबो जो मनुष्य खे केतिरो अभिमान हूंदो आहे न विनाशी मर्तबे जो, उन्हनि खे सम्झाइण बि ॾाढी मुश्किलात आहे। पहिरियों त असांखे हुन स्थिति में स्थित थियणो खपे कि मां आत्मा नॉलेजफुल पावरफुल आहियां। हुन मर्तबे वारी आत्मा खां बि जास्ती समझदार, जास्ती मर्तबे वारी मां आत्मा आहियां, है न। पहिरियों त असांखे इहो सम्झणो खपे, असां उन्हनि जे बाहरी मर्तबे खे ॾिसी करे सोचंदा आहियूं ॾाढो वॾो कलेक्टर आहे, लेकिन उनखां ज़्यादा समझदार मां आत्मा आहे। शुद्ध अभिमान बि हुजणो खपे ताकी उन्हनि जो अशुद्ध अभिमान घटि थी वञे, तॾहिं असां उन्हनि खे सहज रीति सां सम्झाए सघंदासीं। राज्य जी स्थापना करण में केतिरी महिनत लॻंदी आहे, उहा आहे बाहुबली, उहा योग बल। ये ॻाल्हियूं शास्त्रनि में बि न आहिनि। वास्तव में तव्हां कोई शास्त्र आदि रिफर न करे सघंदा आहियो। अगरि तव्हांखे चईंदा आहिनि तव्हां शास्त्रनि खे मञंदा आहियो, चओ हा इहे त सभु भक्ति मार्ग जा आहिनि, हाणे असां ज्ञान मार्ग में हलूं था। ज्ञान ॾियण वारो ज्ञान सागर हिकु बाप ई आहे। इन्हनि खे रूहानी ज्ञान चइबो आहे। रूह वेई रूहनि खे ज्ञान ॾींदी आहे, उहो मनुष्य खे ॾींदा आहिनि। मनुष्य कॾहिं स्पिरिचुअल नॉलेज न ॾेई सघनि, है न। मनुष्य कॾहिं स्पिरिचुअल नॉलेज न ॾेई सघनि। ज्ञान जो सागर पतित पावन लिबरेटर सदगति दाता त हिकु बाप ई आहे न। त मनुष्य स्पिरिचुअल नॉलेज न ॾेई सघंदा आहिनि। ज्ञान सागर पतित पावन लिबरेटर सदगति दाता त हिकु बाप ई आहे। बाप सम्झाईंदा रहंदा आहिनि इहे करो। हाणे ॾिसो शिव जयंती ते केतिरो धम चक्कर मचाईंदा आहिनि। ट्रांसलाइट जा चित्र नंढा बि हुजनि जो सभिनि खे मिली वञनि, तव्हांजी त बिल्कुलु ई नई ॻाल्हि आहे, कोई सम्झ न सघे। ख़ूब अख़बारनि में विझणो खपे, आवाज़ कढणो खपे। त हाणे शिवरात्रि 18 जनवरी खां पोइ शिवरात्रि जी चारों तरफ़ ॾाढो ज़ोर शोर सां तयारी शुरू थी वेंदी। त हुनजे लाइ बाबा पहिरें असांखे डायरेक्शन ॾियनि था। सेंटर खोलण वारा बि ईअं खपनि। हाणे तव्हां ॿारनि खे एतिरो नशो चढ़ियो न आहे, है न। नंबरवार पुरुषार्थ अनुसार सम्झाईंदा आहिनि। एतिरा ढेर ब्रह्म कुमार कुमारियूं आहिनि। अच्छा ब्रह्मा जो नाम निकिरो, कोई जो बि नाम, अच्छा ब्रह्मा जो नाम कढी कोई जो बि नाम विझो, राधे कृष्ण जो नाम विझी छॾियो। अच्छा पोइ ब्रह्मा कुमार कुमारियूं किथां आहियो, है न। हीअं बि असां चई सघंदा आहियूं भई लक्ष्मी नारायण खे ठाहिण वारो इहे शिव बाबा, उन्हनि जी जयंती आहे, लेकिन उन्हनि इन्हनि खे ईअं कीअं ठातईं, कॾहिं ठातईं। त हिन में बि ईअं बि तव्हां शिव बाबा जो परिचय ॾेई करे यथार्थ शिवरात्रि जो अर्थ, शिव जो अर्थ ॿुधाए सघंदा आहियो। कोई त ब्रह्मा खपे न, जो पोइ ब्रह्मा सरस्वती वटि पहुची वञो। कोई त ब्रह्मा खपे न जो मुख वंशावली BK हुजनि। ॿार अॻियां हली करे ॾाढो सम्झदार, ख़र्चो त करिणो ई पवंदो आहे न। चित्र ॾाढा क्लियर आहिनि, है न। चित्र ॾाढा क्लियर आहिनि। लक्ष्मी नारायण जो चित्र ॾाढो सुठो आहे। बाबा चवनि था चित्र ॾाढा क्लियर हुजणा खपनि। लक्ष्मी नारायण जो चित्र ॾाढो ई सुठो आहे। अच्छा मीठी मीठी सिकी लदे, सर्विसेबल, आज्ञाकारी, फरमान बरदार, नंबरवार पुरुषार्थ अनुसार ॿारनि प्रति माता पिता बाप दादा जो यादि प्यार ऐं गुड मॉर्निंग। बाबा सभिनि खे छा था चवनि, सर्विसेबल, आज्ञाकारी, फरमान बरदार, नंबरवार पुरुषार्थ अनुसार ॿारनि प्रति माता पिता बाप दादा जो यादि प्यार ऐं गुड मॉर्निंग। रूहानी बाप जी असां सभिनि रूहानियुनि ॿारनि खे नमस्ते। असांजी बि रूहानी माता पिता बाप दादा खे यादि प्यार, गुड मॉर्निंग ऐं नमस्ते।
धारणा जे लाइ मुख्य सार कर्मातीत थियण लाइ बाप खे महीन बुद्धि सां पहचाने करे यथार्थ यादि करिणो आहे। कर्मातीत थियण लाइ बाप खे महीन बुद्धि सां, है ना, कि मां आत्मा आहियां, बाबा बि निराकार आत्मा आहियां, महीन बुद्धि सां पहचाने करे यथार्थ यादि करिणो आहे असांखे। पढ़ाई सां गॾु गॾु योग ते पूरो अटेंशन ॾियणो, है न। पढ़ाई सां गॾु गॾु योग ते बि पूरो अटेंशन असांखे ॾियणो। ॿियो आहे स्वयं खे माया जे धोखे सां बचाइणो आहे। कोई जी बि देह में लगाव न रखिणो, है न, कोई जी बि देह में लगाव न रखिणो आहे। सच्ची प्रीत हिकु बाप सां ई रखणी आहे। कोई जी बि देह सां लगाव न रखिणो आहे। सच्ची प्रीत हिकु बाप सां ई रखणी आहे। देह अभिमान में न अचिणो आहे। बाबा असांखे चवनि था सच्ची प्रीत हिकु बाप सां ई रखणी आहे, देह अभिमान में न अचिणो आहे। त चेक करिणो आहे। असां जॾहिं बाबा खे यादि कंदा आहियूं, हिकु थींदो आहे कमु, है न, लेकिन असां स्टॉप करूं त कंहिंजी बि बुद्धि हेॾे होॾे न वञे। वरदान आहे ब्रह्म मुहूर्त जे समय वरदान वठणो, दान ॾियण वारा बाप समान वरदानी महादानी ठहो। ब्रह्म मुहूर्त जे समय विशेष ब्रह्मलोक निवासी बाप ज्ञान सूर्य जी लाइट माइट जी किरणियूं ॿारनि खे वरदान रूप में ॾींदा आहिनि। साथ साथ ब्रह्मा बाप भाग्य विधाता जे रूप में भाग्य रूपी अमृत बांटदा आहिनि। सिर्फ़ बुद्धि रूपी कलश अमृत धारण करण योग्य हुजे। सिर्फ़ बुद्धि रूपी कलश अमृत धारण करण योग्य हुजे। कंहिं बि प्रकार जो विघ्न व रुकावट न हुजे त सॼे ॾींहं जे लाइ श्रेष्ठ स्थिति जो व कर्म जो मुहूर्त कढी सघंदा आहियूं। त सॼे ॾींहं जे लाइ श्रेष्ठ स्थिति व कर्म जो मुहूर्त कढी सघंदा आहियो। श्री अमृत वेले जो वातावरण ई वृत्ति खे बदिलण वारो हूंदो आहे। इन करे हुन समय वरदान वठंदे हुए दान ॾियो, अर्थात वरदानी महादानी ठहो। त अमृत वेले शिव बाबा ब्रह्मलोक निवासी शिव बाबा ज्ञान सूर्य जी लाइट माइट जी किरणियूं शिव बाबा ॿारनि खे वरदान रूप में ॾींदा आहिनि। ऐं ब्रह्मा बाप भाग्य जे रूप में भाग्य रूपी अमृत बांटदा आहिनि। सिर्फ़ु असांजी बुद्धि शुद्ध हुजणी खपे, कोई बि रुकावट, कोई बि प्रकार जो विघ्न न हुजे। त सॼे ॾींहं जे लाइ असांजी श्रेष्ठ स्थिति व कर्म जो मुहूर्त निकिरी वेंदो। मतिलबु सॼे ॾींहुं असांजी स्थिति सुठी रहे, हुन जे लाइ अमृत वेलो पावरफुल हुजिणो खपे। असां सुठा कर्म करूं, हुन जे लाइ अमृत वेलो पावरफुल हुजिणो खपे। स्लोगन आहे क्रोधी जो कमु आहे क्रोध करणु, असांजो कमु आहे स्नेह ॾियणु। मनसा स्लोगन आहे हाणे स्व कल्याण जो अहिड़ो श्रेष्ठ प्लान ठाहियो जो विश्व सेवा में सकाश आपे ई मिलंदी रहे। भई असां कर्म कंदे बि ऑटोमेटिकली लाइट माइट मिलंदी रहे। हिन जे लाइ कर्म कंदे हुए ख़ुदि खे आत्मा सम्झो, बाबा खे यादि करो त चारों तरफ़ बि लाइट फैलजंदी रहंदी। हाणे उमंग उत्साह सां पंहिंजे मन में इहो पको वाइदो करो कि असां बाप समान ठही करे ई ॾेखारींदासीं। ब्रह्मा बाप जो बि ॿारनि सां अति स्नेह आहे, इन करे हिकु ॿार खे मर्ज करे विशेष समान ठहिण जी सकाश ॾींदा रहंदा आहिनि। है न, ब्रह्मा बाबा जो बि ॿारनि सां विशेष स्नेह आहे, इन करे हिकु ॿार खे मर्ज करे बाबा सकाश ॾींदा रहंदा आहिनि। अच्छा, ओम शांति। बाबा खे यादि करो।